इते आवाज़ बि ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। लाड़काणे जे नश्तर रोड वारे इलाइक़े में इलेक्ट्रॉनिक जी दुकान ते हथियारबंदनि जी काह थी आहे। हथियारबंदनि दुकान मालिक मुलाज़िमनि खे यरगमाल बणाए 7,10,000 रुपया ऐं मोबाइल फोन फुर करे विया। वाक़े ख़िलाफ़ नश्तर रोड जे दुकानदारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। फुर वाक़े ख़िलाफ़ नारेबाज़ी कई पई वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया लाड़काणे मां। लाड़काणे जे नश्तर रोड वारे इलाइक़े में इलेक्ट्रॉनिक जे दुकान ते हथियारबंदनि काह कई। हथियारबंदनि दुकान मालिक ऐं मुलाज़िमनि खे यरगमाल बणाए 7,10,000 रुपया ऐं मोबाइल फोन फुर करे विया आहिनि। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर रशीद समूह खां। जी रशीद, वधिक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, लाड़काणे शहर के हैदरी थाने की हद नश्तर रोड वारे इलाके में मोटरसाइकिल सवार हथियारबंदन फौरन इलेक्ट्रॉनिक की दुकान से घिड़ी करे दुकान मालिक और मुलाजमन के यरगमाल बनाए 7 लाख रुपया और 10,000 रुपया रोक रकम फुर करे मोबाइल फोन फुर करे फोरू आसानी से फरार थिया। अड़ो इतला नश्तर रोड वारन इलाके के दुकानदार उन्होंने पुलिस के दिनों उन्होंने फुर वाक़े खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो किया है। दुकानदारन धरणो आयो है, उते सख्त नारेबाजी कई है। उन मौके ते इलेक्ट्रॉनिक दुकान के मालिक है ज़ुल्फ़िकार अली संदीलो बुधायो तो अॼु मंझंदि जो मास्क पातल 2 हथियारबंदन फोरू मोटरसाइकिल से आया, जिन दुकान में घिरी करे मूं समेत मुलाजमन के यरगमाल बनाए हथियारन की ज़ोर से 7,10,000 रुपया रोक रकम फुर करे एक मोबाइल फोन फुर करे फरार थिया आहिनि। दुकानदारन चयो आहे त इलाइक़ो वारनि जो गढ़ बणिजी वियो आहे, जिते अॻु बि तेल ऐं किराने सब्जी मंडी जे वापारियुनि ऐं दुकानदारनि खां फुर लुट कई वई आहे। इन्हनि वाक़िअनि में मुलविस वारनि खे फौरन गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक वापारियुनि जो चवणु आहे त जेको दुकानदार आहे उनजो वधीक इहो चवणु आहे त जेकी असां खां फुरथियल रक़म आहे पुलिस असांखे वापसि ॾियाराए असां सां इंसाफ़ करे। जी ठीक है, मुझी मेहरबानी रशीद अपडेट करण लाइ।